नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त हुकूमत वींदे वींदे बि अवाम मथां महांगाई जो बम किराए छॾियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पेट्रोल जी क़ीमत में ₹19.95 ऐं डीज़ल जे अघ में ₹19.90 इज़ाफ़े जो ऐलान करे छॾियो आहे। पेट्रोल जी क़ीमत में ₹19.95 वाध खां पोइ नई क़ीमत फ़ी लीटर ₹272.95 थी वई आहे, जॾहिं त डीज़ल जी नई क़ीमत ₹273.40 फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। नाणे वारे वज़ीर चयो त नयूं क़ीमतूं फौरी तौर लागू हूंदियूं, उहे ईंदड़ 15 ॾींहं लाइ हूंदियूं। नाणे वारे वज़ीर चयो त आलमी सतह ते तेल जूं क़ीमतूं वधियूं आहिनि। IMF सां पेट्रोल लेवी बाबति कमिटमेंट आहे। मुल्की मफ़ाद खे साम्हूं रखंदे पेट्रोलियम क़ीमतनि में इज़ाफ़ो करे रहिया आहियूं। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त हुकूमत वींदे वींदे बि अवाम मथां महांगाई जो बम किराए छॾियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में इज़ाफ़ो करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पेट्रोल जी क़ीमत में ₹19.95 ऐं डीज़ल जे अघ में ₹19.90 इज़ाफ़े जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल जी क़ीमत में ₹19.95 वाध खां पोइ नई क़ीमत फ़ी लीटर ₹272.95 थी वई आहे, जॾहिं त डीज़ल जी नई क़ीमत ₹273.40 फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। नाणे वारे वज़ीर चयो त नयूं क़ीमतूं फौरी तौर लागू हूंदियूं, उहे ईंदड़ 15 ॾींहं लाइ हूंदियूं। नाणे वारे वज़ीर चयो त आलमी सतह ते तेल जूं क़ीमतूं वधियूं आहिनि। IMF सां पेट्रोलियम लेवी बाबति कमिटमेंट आहे। मुल्की मफ़ाद खे साम्हूं रखंदे पेट्रोलियम क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे रहिया आहियूं।